रियल इश्यूज़ में एक दफ़ो ॿीहर भली कार नाज़रीन निगरान हुकूमत अचण खां अॻु में जेके पुलिस इख़्तियारियूं हुयूं उन्हनि जी नाअहलीअ सबबि सिंध में अमन अमान जी जेका थोरी घणी सुठी सूरत हाल हुई उनखे बि हथ वठी ॼण त बिगाड़ियो वियो। न रुॻो उत्तर सिंध में बदमनी चोट चढ़ी वई पर सिंध जा जेके पुरअमन ज़िला सॾिबा आहिनि उते बि सरेआम फुरलुट क़त्ल गारत शुरू थी वई। सागर ज़िले जे इलाइक़े जाम नवाज़ अली में पिणु कुझु ॾींहं अॻु अहिड़ो वाक़ियो पेश आयो जॾहिं हिकु वापारी पंहिंजनि ॿचनि जी रोज़ी लाइ वञी रहियो हो त फ़ौरन खांसि रक़म फुरण जी कोशिशि कई ऐं जंहिं दौरान खेसि गोलियूं हणी हुन नौजवान खे बेदर्दी सां क़तलु कयो वियो। हेतिरा ॾींहं गुज़री विया आहिनि पर पुलिस अख़्तर महर जे क़ातिलनि खे गिरफ़्तार नाहे करे सघी। इन हवाले सां पेश आहे मोतीराम जी हीअ रिपोर्ट। माण्हू पिया मारनि फुरूं पिया कनि तव्हांखे गैरत न आहे तव्हांखे ज़मीर न आहे। अड़े सिंध सॼी तबाह करे रही आहे पुलिस 20 रुपए ते विकाम थी। अड़े सिंध धरती तबाह करे छॾी आहे केरु ॿुधण वारो न आहे। सिंध अंदरि पीपल्स पार्टी जे दौर में पुलिस इख़्तियारियुनि ऐं अमलदारनि जी नाअहलीअ सबबि न रुॻो उत्तर सिंध में अमन अमान जी सूरत हाल बदतरीन थी वई पर विचोली ऐं लाड़ सिंध में बि अमन अमान जी हालत का चङी न आहे। क़ातिल फौरन खे सख़्त सज़ाऊं न मिलण तोड़े पुलिस जी मुबैना तौर ॾोहारियुनि सां मिली भगत सबबि सॼी सिंध में फुरलुट उरूज ते आहे। सूरत हाल एतिरी ख़राब थी चुकी आहे जो उहे ॾोहारी चंद लख रुपयनि ख़ातिर माण्हू मारींदे ऐं ख़ानदाननि जा ख़ानदान तबाह कंदे देरी नथा कनि। कुझु ॾींहं अॻु सांगड़ ज़िले जे इलाइक़े टंडो आदम जाम नवाज़ अली रोड ते अहिड़ो ई दर्दनाक वाक़ियो पेश आयो जॾहिं 27 वरनि जे वापारी अख़्तर उर्फ़ दोलो महर खे अणॼातल हथियारबंदनि गोलियूं हणी क़तलु करे छॾियो। बेराणी थाणे जी हद में भाॼी जो वापारी पंहिंजनि साथियुनि समेत चिंची ते सवार थी टंडो आदम वञी रहियो हो त अणॼातल हथियारबंदनि चिंची खे रोकण जी कोशिशि कई। गाॾी न बीहारण ते हथियारबंदनि फायरिंग शुरू करे ॾिनी जंहिंजे नतीजे में अख़्तर महर मारिजी वियो। फोती नौजवान नओं आबाद शहर जो वापारी हो। मूं कहिड़ो ॾोह कयो असां रोज़ी लाइ विया आहियूं असां रोज़ी असांजी खसिजी वई अथव पर असां माण्हू भरिजी वियो। पुलिस हा करे थी हा अॼु असां ॾिसूं एफ आर जो बि कुझु सोचूं पिया एफ आर कटराईंदासीं असां सियासी दबाव कोन्हे अञा अहिड़ो कोन्हे। तमामु घणी बेदर्दी सां मारे वियो आहे। हीउ हिकिड़ो वाक़ियो कोन्हे। बेरानी नवाबाद जाम नवाज़ अली नोगो एरिया बणियल आहे। नोगो एरिया छाजे करे बणियल आहे त हिते वारी पुलिस जेका वॾेरनि जी कमदारी में पूरी आहे ऐं मनशियात फरोशी में तव्हां ॾिठो हूंदो त ज़ुल्म लॻो पियो आहे। बेरानी जो 15 जो जेको इंचार्ज आहे हिकिड़ो सिपाही आहे जेको कन्फर्म बि थियल कोन्हे। उन मां असीं कहिड़ो उमेदु रखे था सघूं। असां जमीयत उल उलमा जे तरफ़ां ऐं सिंध मरी इत्तेहाद जे तरफ़ां असीं बिल्कुलु हिन सां इन सांगे में गॾु आहियूं। जेको बि असांखां मदद पुॻो असीं हिन सां गॾु हूंदासीं। असां SSP साहिब खे इहो ई रिक्वेस्ट कंदासीं बराए महिरबानी करे जेके ही वाक़िया थियनि पिया इन्हनि वाक़ियनि खे ख़तमु कयो वञे ऐं हिते जेके ईमानदार ऑफिसर आहिनि ही साहिबु 12 बजे निंड मंझा था उथनि। जेको वाक़ियो कल्ह थियो आहे उहो बि मालूम थियो आहे त 2 कलाक खां पोइ पुलिस रसी आहे। कादर मक्सी जे हुकुम ते नयाबाद आया आहियूं सिंध तरक़ी पसंद पार्टी जनरल सेक्रेटरी हैसियत में। असां हिन वाक़े जी मज़म्मत कयूं था जेको कल्ह वाक़ियो थियो आहे ऐं पहिरियों जे दोस्तनि ॿुधायो त हिकिड़ो पहिरियां वक़्तु थियो कटोरण थियो आहे त हिकिड़ी पुलिस जी जीअं ॻाल्हि कई त सुस्ती आहे जंहिंजे करे इहे जेके ॾोहारी आहिनि इहे सरगर्म आहिनि। जीअं ॻाल्हि कई त इहे 2 ॾींहं खां वरी साॻी 125 आहे या 125 में आहिनि कहिड़ा जेके इन छो नथो गिरफ़्तार कजे। छा एतिरा बासर आहिनि या पुलिस जा पंहिंजा माण्हू आहिनि या अहिड़ा क्रिमिनल अहिड़ा वॾा बासर ॾोहारी आहिनि जंहिंजे करे हुनखे रोकियो नथो वञे या MP MN जो उन जो हथ जेको अॻे अहिड़ा रही चुका आहिनि। त इन करे हीअं निगरान सेटअप आहे। असांखे SSP सांगड़ मां उमेदु आहे कि नौजवान SSP आहे ऐं असीं उमेदु कंदासीं SHO जेको ॻाल्हियूं करे थो त असीं कंदासीं। असीं बि सिंध तरक़ी पसंद पार्टी तरफ़ां इन्हनि वारसनि सां गॾु आहियूं इंशाल्लाह। कंडियारी जा जेके भाॼी वारा मज़दूर आहिनि उहो टंडो आदम मंडी में वञनि था पंहिंजे बचनि जे रोज़गार जे लाइ उते वञी असुर जो माल ख़रीद कनि था वञनि पहुचनि था माल ख़रीद करे अचनि था। पुलिस इन रस्ते में टोटल थाणनि जी मौजूदु न आहे। जिते जिते ॾुखियूं जायूं आहिनि उते पुलिस नथी वेहे। उहो वञी मोबाइल फेराए असुर जो जेको आहे 12 खां पोइ थाणे जे कुंड ते बीहारे ऐं सुम्ही रहनि था। ऐं जेको आहे सो ॾोहारियुनि खे छुड़ी वाग आहे। जॾहिं त शहर खां हिकिड़ो ॾोहारी पीछो करे अची 6 पथर ते सिधा फायर करे थो
त उहा जेका आहे सदा सरासर जेको आहे सो पुलिस जो छूट वाग आहे ऐं हू पुलिस जे जेको आहे सो चवण ते ई कमु करे थो ऐं इन में पुलिस मुलवस आहे ऐं ॿिए नंबर ते हाणे इहा हालत आहे त ग़रीब माण्हू जे बचनि जो रोज़गार करे कोन था सघनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाला ऑफिसर साहबान जी हुकुमनि ते असां जेको आहे सो बिल्कुलु फुल कोशिशि करियूं पिया त हिन ॾोहारियुनि खे केफ़र किरदार ताणी पहुचायूं। हैशटैग के कुछ जग भराई थी है ना कलाक जी तकरीबन 24-25 कलाक गुज़री चुका आहिनि त को पुलिस तरफ़ां जेको आहे सो कख वञी बीणो न कयो आहे न छा चवंदो कल्ह त पोस्टमार्टम या हिन सिलसिले में या CC कैमराऊं वग़ैरह चेक करायूं अथऊं ऐं कोशिशि असांजी जारी आहे। जियो फेंसिंग वग़ैरह करायो हुन सरज़मीन वारी जॻह जी उहा कराई अथऊं ऐं हाणे FIR जे लाइ जेको आहे रिक्वेस्ट करियूं FIR जल्दी कनि त जीअं असां ॾोहारियुनि ताणी पहुची वञूं। असांजी बिल्कुलु पिकट आहे। असीं पाण जेको आहे सो सॼी राति असां गश्त करियूं था। असांजे पुलिस फाइटर बि निकितल आहिनि ऐं बिल्कुलु अलाह ख़ैरु कंदो। असां जेको आहे जल्दी ॻाल्हि आहे उहो ज़मानो गुज़री वियो हलियो। हींअर बाला ऑफिसर साहिबान असां खां घड़ी में रिपोर्टूं वठनि पिया पुछनि पिया ऐं इंशाअल्लाह ताला जल्दी असां जग भराई जेकी थी आहे उहा त तव्हां मूंखे ॿुधायो थोरी ॿुधाईंदो। हा उहो असां ॿुधायो न। वाक़िबाद वारसनि धरणो हणी सख़्तु एहतजाज कयो जेको गुज़िरियल हिकु हफ़्ते खां जारी आहे पर पुलिस वारसनि खे ठला आसरा ॾेई एहतजाज ख़तमु थी कराए छॾे। CI इंचार्ज बि वियल आहे हिकिड़ी JIT आहे उन खां अलावा लोकल 2-3 टीमूं लॻल आहिनि। इंशाअल्लाह ताला रिज़ल्ट साईं जिन खे मिलंदो 2 ॾींहंनि में रिज़ल्ट मिलंदो न हूंदो मां तव्हां सां गॾु आहियां जीअं तव्हां वेठो हूंदो मां तव्हां सां गॾु बुख में मां बि वेंदुसि। पुलिस अमलदार मिठियूं ॻाल्हियूं करे फ़िलहाल वारसनि खां एहतजाज त ख़तमु कराए छॾीनि था पर पुलिस पारां जवाबदारनि ख़िलाफ़ अञा ताईं का जोगी कार्रवाई न करण सबबि उहे अञा ताईं पकड़ में न अची सघिया आहिनि। रदीन तालीम खाते जो अॻूणो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह सुठो शाइर आहे, दानिश्वर क़िस्म जो माण्हू आहे। सकाफ़ती मेला लाहौती मेला ऐं ॿिया इन क़िस्म जा मेला लॻाइण जे हवाले सां हुनजो तमामु घणो फोकस हूंदो आहे। जॾहिं हुन तालीम खाते जो कलमदान संभालियो त सिंध जे माण्हुनि खे इहा उमेद हुई त संदसि अचण खां पोइ सिंध जी तालीम में बहितरी ईंदी। बहितरी केतिरी अची सघी आहे असां सिंध जे ॿिनि इलाइक़नि तरफ़ बाद में ईंदासीं। संदसि तक खां शुरूआति कयूं था त अचो त ॾिसूं था ग़ुलाम कादिर आरी सर जी हीअ रिपोर्ट। सैयद मुराद अली शाह ऐं सैयद सरदार शाह जॾहिं इक़्तिदार में हूंदा हुआ त चवंदा हुआ त हुननि तालीम खाते में एमरजेंसी नाफ़िज़ करे सिंध जी तालीम में बहितरी आणे छॾी आहे। ख़ासि तौरु तालीम खाते जो अॻूणो सूबाई वज़ीर सैयद सरदार शाह संदन दौर में सिंध अंदरि तालीम जी तरक़ीअ जूं तमामु घणियूं दावाऊं कंदो हो। सॼी सिंध में तालीम केतिरी तरक़ी कई उन हवाले सां अवाम पाण फ़ैसिलो करे पर रगो सैयद सरदार शाह जे संदे तक पिथोरे तालके में तालीम जी सूरत हाल जो जाइज़ो वठिजे त ॾंदे आङिरियूं थी अची वञनि। उन करे न त का वॾी तरक़ी थी आहे पर उन लाइ त अॻियों सोझरो बि चट थी वियो आहे। अॻूणे तालीम वारे सूबाई वज़ीर सैयद सरदार अली शाह जे चूंड तक पिथोरे तालके में केतिरा ई प्राइमरी स्कूल बुनियादी सहूलियतुनि खां अञा सुधो महरूम आहिनि। परे नथा वञूं तालके जे उन्हनि स्कूल्स जो जाइज़ो वठूं था जेके तबाही जे हवाले सां मिसाली बणियल आहिनि। सैयद सरदार शाह जे तक में हिकु स्कूल इमारत न हुजण सबबि झूपड़ीअ में हली रहियो आहे जिते न्याणियूं ऐं उस्ताद खटुनि ते वेही तालीम जो ॾीओ रोशन कनि पिया। UC हाजी पीर शाह जे ॻोठ शाह मोहम्मद में वाक़िए गवर्नमेंट गर्ल्स प्राइमरी स्कूल ऐं गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल में जंहिं तरीक़े सां ॿार तालीम पढ़ाइण ते मजबूर आहिनि उते शल दुश्मन जा बि ॿार न पढ़नि। गर्ल्स प्राइमरी स्कूल जी हालत इहा आहे जो हीअ ग़रीबनि जूं न्याणियूं गर्मी सर्दी तोड़े बरसाति ऐं तूफ़ान में हिन ग़रीबाणी झूपड़ी हेठां पढ़नि थियूं। हाणे जॾहिं स्कूल जी इमारत ई नाहे त फर्नीचर वाशरूम बिजली पखे बल्ब पीअण जे पाणीअ जो कहिड़ो तसवुरु करे सघिजे थो। झूपड़ी में पढ़ूं था, गर्मी आहे, घुट आहे ऐं वाशरूम कोन आहे। असां पाणी कोन आहे, न पाणी पीअण लाइ कोन आहे ऐं झूपड़ी में वेठा आहियूं। काढ़ो अचे थो, घुट आहे। अस्सलाम वालेकुम।
ज़मीन आहे असांजी झोपड़ी आहे असां मथां कख रहनि था आवाज़ घणी अचे थी उॾरनि था कखरू आहिनि असांजा मथां हिन वॉशरूम आहे न पाणी पीअण लाइ ऐं शाम जो वेंदो आहियां स्कूल ही असांजे नाले सां आहे ऐं हीअ झूपड़ी आहे वीचारी वक़्त खां वठी हले पई टीचर जे लाइ बेंच कान्हे टीचर लाइ टेबल कान्हे टेबल कुर्सी कान्हे ॿारनि लाइ को टेबलूं कोन्हे ऐं असां वटि ॿियो मथां ॾिसो त झूपड़ी जा कख काना ज़ाहिर आहिनि किरी विया आहिनि मींहुं बरसाति में न को असांजो हुन में अकाउंट खुलियल आहे को असां फर्नीचर हीअ असां पंहिंजे पैसनि जो ख़र्च करे मूं ठारायो आहे साॻे ॻोठ जे बॉयज़ प्राइमरी स्कूल जी इमारत एतिरी ज़बून ऐं कमज़ोर थी वई आहे जो ॿारड़ा हयातियूं ख़तरे में विझी हिन भूत बंगलो थी वियल जाइ में इल्म जे ज़ेवर सां नवाज़जी रहिया आहिनि स्कूल में फर्नीचर न हुजण सबबि ॿारड़ा पट ते वेही सबक़ु यादि कनि था स्कूल जे उस्तादनि हितां हुतां पट सट मिंथ सिंथ करे कुझु बेंचूं त हथु कयूं पर शागिर्दनि जो तादादु घणो हुजण सबबि उहे बि नाकाफ़ी थी वियूं आहिनि जेका करंट एनवायरमेंट आहे उहो 63 ॿारनि जी आहे अञा ॿार अचनि पिया अगस्त जी 18 तारीख़ आहे काफ़ी ॿार असांजा जेके आहिनि उहे माण्हुनि हिते जो ईअं जो हिन भर पासे जे इलाइक़े में बचा बंद खां सवाइ वेझो कोई स्कूल हलंदड़ कोन्हे अलीमंद शारा ही जेके स्कूल आहिनि काफ़ी पासे वारा असांजा स्कूल बंदि आहिनि उन जे करे आसे पासे जा ॿार सभु हिते अचनि था ऐं हिन स्कूल जी जेका बिल्डिंग जी कंडीशन आहे उहा तमामु ख़राबु आहे वेहण जहिड़ी न आहे पर असां रिस्क खयूं वेठा आहियूं त इहो सफ़ाई कराई आहे हिननि ॻोठाणनि मथां खां बाक़ी फर्नीचर वग़ैरह त का शइ आहे कोन कुझु बि कोन्हे स्कूल में ॿार सिरुनि ते वेंदा असां वरी स्कूलनि मां किथां कंहिंखां हिकिड़ी बेंच छॾाई कंहिंखां 2 बेंचूं छॾाई 4-5 बेंचूं हथु कयूं उन्हनि ते ॿार वेठा आहिनि ॿियनि ॿारनि जे लाइ अंदरि तव्हां ॾिठो आहे मूं सिरुनि जी जेका लाइन लॻाई कतार उन जे मथां सोड़ रखी हिननि ॿारनि खे विहारे पढ़ाईंदा आहियूं ये पुरानी कदीमी आहे टाइम जी बिल्डिंग इन में असांखे कॾहिं बि फर्नीचर इहो बि उस्ताद वठी आयो आहे सवाल सड़ो करे किथे वठी आयो जेको ॾिसो पुराणियूं माना बेंचूं हिकु किथां पिनी न को टेबल आहे न को कुर्सी आहे न को बि सहूलियत कान्हे इहा असांजी जॾहिं बिल्डिंग जी इमारती ठाहिराइण जी अपील कयूं था त अला करे ॾिनो वञे त बहितर रहंदी ॻोठाणनि मूजिबि हुननि तालीम खाते उमरकोट जे अमलदारनि खे केतिरा ई भेरा दरख़्वास्तूं कयूं त स्कूल्स खे नयूं इमारतूं तामीर कराए ॿियूं घुर्बल सहूलियतूं फ़राहम कयूं वञनि पर संदन दरख़्वास्तुनि ते को बि अमल न थियो नाज़रीन वक़्तु थियो आहे ब्रेक जो ब्रेक खां पोइ प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखियो वेंदो ॾिसंदा रहो रियल इशूज़